पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध सबबि आम वाह जूं शयूं पिणु घाटे तौरु वधी रहियूं आहिनि। चांवर, खंडु, गिहु, दाल जी क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। जॾहिं त सायूं भाॼियूं पिणु ग़रीब जी पहुच खां दूर थींदियूं पियूं वञनि। पोरियत तबिको हिन महांगाई दौर में ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहे। सनशहर रहवासी वधंदड़ महांगाईअ बाबति सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जीअं आयो आहे असां सम्झो जहिड़ो दोज़ख जे अंदरि आहियूं। जन्नत जी त का आहे ई कान का, त माना जॻहि त कोसी जन्नत जे अंदरि असांजी ज़िंदगी दोज़ख आहे। छा कयूं, अलाह खे सतायूं पिया। अलाह भलाई कंदो, असांजो अलाह आहे। गरीब जे लाइ सुकून न आहे, को कारोबार जो सुकून न आहे, को वापार जो सुकून न आहे। न तो पेट पारे सघे, न को तो पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे, न को रोज़गार आहे, न को नौकिरियूं आहिनि, न छा आहे। रुगो ये कूड़ा वायदा, रुगो ठला आसरा ये हुकूमत असांखे ॾेई लाह कढी छॾिया। सन वासिन पेट्रोल ऐं डीज़ल समेत आम वाह जे शयुनि जे वधंदड़नि अघनि खे रद्द कंदे मुतालबो कयो आहे त महांगाई ते ज़ाब्तो आणे ग़रीब ऐं पोरे तबिके खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। कैमरामैन ज़ीशान उमराणीअ सां गॾु अमजद उमराणी, सिंध टीवी न्यूज़ सन।